नाज़रीन मेरा टीवी न्यूज़ में आवां सायरा सुमरो इन बुलेटिन में अस सां गॾु साथ ॾींदो मुबशिर सोलंकी। सब खां पहिरीं हिकु नज़र हेडलाइन ते। वज़ीर आज़म पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में हफ़्तेवार तब्दीली जी तजवीज़ मंज़ूर करे वरिती। पेट्रोल ज़ख़ीरो ऐं हथरादू बहरान पैदा कंदड़नि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई जी हिदायत। वज़ीर आज़म जी सदारत हेठि पेट्रोलियम शयुनि जे हवाले सां इजलास ऑनलाइन ऐं वर्क फ्रॉम होम बाबति सिफ़ारिशूं सूमर ताईं पेश करण जी हिदायत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पेट्रोलियम शयुनि जी चुरपुर लाइ निगरानी कई वञे। पेट्रोल ज़ख़ीरो कंदड़ पेट्रोल पंपनि खे फौरी तौर ते बंदि कयो वञे। ईरान जे भरपूर जवाबी कार्रवाई इसराइल मथां मीज़ाइल सां हमलो। रूसी मीडिया मूजिबि ईरान ते तिल अबीब ते दर्जने ड्रोन्स ऐं मीज़ाइलनि सां हमलो कयो। हमले में जानी या माली नुक़सान बाबति अञा पतो नाहे पियो। ईरानी ड्रोन्स जो ख़लीज ओमान में अमरीकी ॿेड़े इब्राहिम लिंकन मथां बि हमलो। पाकिस्तान इनकलाब जो चवणु आहे त अञा हथियारनि जो मामूली इस्तेमाल कयो पियो वञे। जदीद हथियार साम्हूं आणींदासीं जेकी कॾहिं बि इस्तेमाल नाहिनि कया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त सभ खां पहिरीं ईरान खे ख़त्म करणु चाहियूं था। यकीनी बणाईंदासीं त आईंदा ईरानी क़यादत अमरीका या इसराइल खे धमकियूं न ॾिए। मुश्तबा खामनाई ईरान जे नई सरबराह तौरु क़बूल न आहे। मुश्तबा खामनाई पंहिंजे वालिद जी पॉलिसी जारी रखंदो। सुप्रीम लीडर जे चूंड में मूंखे किरदारु अदा करणो पवंदो। व्हाइट हाउस में मीडिया सां ॻाल्हाईंदे डोनाल्ड ट्रम्प वधीक चयो आहे त ईरान जी फिज़ाई ऐं सामूंडी कुवत ख़त्म करे छॾी आहे। हर कलाक में ईरान जे मीज़ाइल ऐं ड्रोन सलाहियत घटि करे रहिया आहियूं। पाकिस्तान इनकलाब जा उहिदेदार ऐं सॼी दुनिया में ईरानी सिफ़ारतकार हुकूमत खां दार थी वञनि। ईरान जंगबंदी या ॻाल्हियुनि लाइ कोशिशुनि बाबति अमरीकी सदर जी दावा जी तरदीद करे छॾी। ईरान जे परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची चयो आहे त अमरीका इसराइल जे हमलनि खे मुंहुं ॾियण लाइ तयार आहियूं। अमरीका सां सीज़ फायर या ॻाल्हियुनि लाइ का बि कोशिश नाहे कई। गॾियल क़ौमुनि जे सेक्रेटरी जनरल विच में ओभर में छिकतार जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे किरदारु अदा करण जी अपील करे छॾी। अंतोनियो गुतेरेस चयो आहे त हिन वक़्तु एटमी हथियारनि जे इस्तेमाल जो ख़तरो वधी वियो आहे। आलमी तकरारनि सां फ़ौजी ख़र्च वधी रहिया आहिनि। जदीद टेक्नोलॉजी तकरारनि खे वधीक ख़तरनाक बणाए रही आहे। छिकतार जे ख़ात्मे लाइ आलमी अॻवाननि खे क़दम खणणु घुर्जनि। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में हिकु ई ॾींहुं आपघात जा 5 वाक़िया। जाम साहब में नौजवान नारी मुबैना तौरु फाओ खाई आपघात करे छॾियो। 20 वरियनि जी ज़ुबैदा दिया इक़बाल भुगटी जो घर मां लाश मिलियो। पुलिस मुताबिक़ नारी जो दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न हो, हुन करे हुन अहिड़ो क़दम खयो आहे। पुल जे स्टेशन में चौपाई माल जे वापारी पीरल पहर कर्ज़नि खां तंग अची मुबैना तौरु फाओ खाई ख़ुदकशी करे छॾी। शादी लाज में नौजवान सना ख़ासि खेली शुगर जी बीमारी खां तंग अची आपघात करे छॾियो। शेखपुरकियो में नौजवान विरजन कोली फाओ खाई ज़िंदगी जो ॾींहुं उजाए छॾियो। बिटशाह में पाण मथां पिस्टल जो फायर कंदड़ नौजवान रज़ा फरहाड़ हैदराबाद अस्पताल में फौत। जामशोरे वेझो 2 नौजवान कराची वाह में ॿुॾी विया। हिकु नौजवान खे बचायो वियो। ॿिए जी ॻोल्हा जारी। RBB कॉलोनी वासी नौजवान रज़ा ऐं आसिफ कराची वाह में वेझण दौरान ॿुॾी विया। मौक़े ते मौजूद माण्हुनि नौजवान रज़ा खे बचाए वरितो। नौजवान आसिफ पुट ज़ुल्फ़कार जी ॻोल्हा जारी। हैदराबाद में शादी बहाने नौजवान सां फ्रॉड जे इल्ज़ाम में गिरफ़्तार 3 औरतूं जेल हवाले। GR पुलिस राणी ओड नसरीन ऐं निदा ओड खे अदालत में पेश कयो। अदालत धुरियुनि जा दलील ॿुधण बैदि 3 औरतुनि खे जुडिशियल रिमांड ते वुमेन जेल मोकिलण जो हुकुम ॾेई छॾियो। कराची वासी उस्मान राजपूत मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त 3 औरतुनि शादी करण बहाने साणस 2.5 लख जो फ्रॉड कयो। ईरान मथां हमलनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। जैकबाद, कनकोट, नौशरो फिरोज़ ऐं शेदात कोट में एहतजाजी मुज़ाहिरा। सकरन, कुनरी, चंबर, राजू खानानी, ॾही शहर ऐं ॾाहिली में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जो एहतजाज। अॻवाननि चयो आहे त ईरान मथां हमला अमरीका ऐं इसराइल जी खुलियल दहशतगर्दी आहे। आलमी बिरादरी